चूहड़ शमाली लॻेताल खे ज्वाती जे 3 यूसीस जे समेत देहन खे आबाद कंदड़ मिर्ज़ा शाख जे केतिरनि सालनि खां वठी खाटरी ऐं सफ़ाई न थियण करे शाख जे ट्रेल ताईं पाणी न पहुचण सबबि जंहिं करे ट्रेल जे चइनि वॾिनि देह दोहू देह केज़ी देह भेयूरी ऐं देह मोहम्मद हसन जी अवाम परेशान। हज़ारे एकड़ ज़मीन बंजर अवाम पाणी फुड़े लाइ तरसण लॻी। ज़मींदार थोरे हारी मज़दूर ऐं ॿनी ॿारो करे पंहिंजो ऐं पंहिंजे बचनि ऐं माल ते पेट गुज़र कंदड़ इंसानी तबिको सख़्तु परेशान। हितां जे रहवासी चाचा सिद्दीक ओठो, मोर ओठो, आजी तैयब ओठो, अहमद ओठो, मोहम्मद रहीम, मुर्तज़ा खोखर, इसहाक ममरानी ऐं ॿियनि चूंडियल नुमाइंदनि ऐं ज़िले सिटावल जी इंतज़ामिया समेत तक जे MPA ऐं MNA साईं अयाज़ शाह शिराज़ी खां मुतालबो कयो आहे त मिर्ज़ा माइनर जो नोटिस वठी असांखे मिर्ज़ा शाख पकी कराए ॾिनी वञे जीअं हितां जी अवाम तोड़े चोपायो माल उन मरण खां बची सघे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।